अस्सलामुअलैकुम सिंधी थॉट्स क्लास 7th जी मैथमेटिक्स जारी है। असो यूनिट नंबर 5 है स्क्वायर रूट ऑफ द पॉजिटिव नंबर्स। अॼु जो वीडियो इंतहाई अहम थियण वारो है। छाजे करे त थंबनेल में ॾिसी आया हूंदो त असां स्क्वायर रूट सां रिलेटेड जेके रियल लाइफ में असांखे प्रॉब्लम्स मिलंदा आहिनि, वर्ड प्रॉब्लम्स मिलंदा आहिनि, असां उन्हनि खे सॉल्व कंदासीं। ॾिसंदासीं त रियल लाइफ में इहो स्क्वायर एंड रूट असांखे कीअं जेको आहे सो ज़िंदगीअ में कमु अचे थो ऐं कहिड़े तरीक़े सां इन सां रिलेटेड असांखे MCQs मिलंदा आहिनि टेस्टुनि में। तव्हां ॿुधण वारनि मां कंहिं बि टेस्टूं ॾिनियूं हूंदियूं त यादि रखो त मैथ में पढ़ायल हर हिकु शइ खे वर्ड प्रॉब्लम जी फॉर्म में उहे MCQs ठाहे असांखे ॾींदा आहिनि ऐं असांखे डिटेक्ट करणो हूंदो आहे त मैथ में हीअ शइ कहिड़ी जॻह ते हिट करे थी। सो अॼु असां पढ़ण वारा आहियूं स्क्वायर रूट जा वर्ड प्रॉब्लम। अचो त स्टार्ट कयूं था पंहिंजे क्लास खे। सभ खां पहिरियों वर्ड प्रॉब्लम सम्झण खां अॻु में असांखे स्क्वायर सम्झणो पवंदो, जंहिंजे बुनियाद ते ही पूरो चैप्टर बीठो आहे। स्क्वायर रूट यानी स्क्वायर। असां स्क्वायर छाखे चवंदा आहियूं? हक़ीक़त में स्क्वायर असांजो जेको असां पढ़ूं पिया न उहो ही आहे जेको ज्योमेट्री जे अंदरि स्क्वायर हूंदो आहे। हाणे हिन स्क्वायर जी डेफिनेशन छा आहे त जंहिंजा चारई पासा बराबरि हुजनि असां हुनखे चवंदा आहियूं स्क्वायर। ठीकु। अगरि मां तव्हांजे साम्हूं लिखां थो जंहिंजा ॿ आम्हूं साम्हूं वारा पासा बराबरि हुजनि, हाणे सफ़ा एप्रोप्रिएट त कोन ठहंदा, मां हिकिड़ो रैंडम ठाहियां थो बोर्ड ते, त ॾिसो हिन खे छा चवंदा आहियूं असां? रेक्टेंगल चवंदा आहियूं, जंहिंजा आम्हूं साम्हूं वारा पासा बराबरि हुजनि। तव्हां ॾिसो हिन जो हे पासो बराबरि आहे, वरी हेॾो वारो पासो। ठीकु। त हिन जा चारई पासा बराबरि हूंदा आहिनि। अगरि मां चवां थो त हे 5 सेंटीमीटर हीअ जेको आहे सो वाल हिन जी, त तव्हां हाणे यकीन ॼाणो त हे सॼो जो सॼो स्क्वायर जा जेके पासा हूंदा उहे 5-5 सेंटीमीटर हूंदा। छो? इहे छाजे करे हूंदा? हिकिड़े दफ़े जे हिकिड़े पासे जी ख़बर पवण सां तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो त हाणे पोइ ते सॼो जो सॼा पासा उहे हूंदा। इन जे करे जो असांखे स्क्वायर मिलियल आहे। हिकु ई ॻाल्हि। ॿी ॻाल्हि तव्हां ज़हन में रखी छॾियो, लेट सपोज़ अगरि मूंखे हिन सॼे जी माप मिलियल आहे 25 सेंटीमीटर। ठीकु आहे। मां छा थो चवां? हिन सॼे स्क्वायर जी माप आहे 25 सेंटीमीटर। ॿुधायो त इन में मां घणियूं लाइनियूं ठाहे सघां थो ऐं हर लाइन में घणा ॿार बीहारे सघां थो। इट्स वेरी इंपॉर्टेंट पॉइंट। ॾिसो मां कहिड़ी ॻाल्हि करियमि त 25 सेंटीमीटर आहे जॻह। मिसाल अञा हिकिड़ो ॿियो चवां त हे स्क्वायर आहे हिकिड़ो जंहिंजे अंदरि मूंखे 25 स्टूडेंट्स आहिनि। छा आहिनि? 25 स्टूडेंट्स आहिनि। मूंखे ॿुधायो त घणियूं लाइनियूं ठहंदियूं ऐं हर लाइन में घणा ॿार वेंदा। असांखे छा मिलियो त 25 स्टूडेंट्स आहिनि जेके हिकिड़े स्क्वायर में फिट करणा आहिनि। त ॿुधायो त घणियूं लाइनियूं ठहंदियूं ऐं घणा हर लाइन में ॿार थींदा। असांखे ख़बर आहे त 25 जो रूट छा आहे? 5। इहो हिन जो जवाबु आहे। कीअं? यानी 5 लाइनियूं ठहंदियूं ऐं हर लाइन में 5 ॿार बीहंदा। ॾिसो हर लाइन में 5 ॿार बीहंदा ऐं हिन पासे तो घणियूं लाइनियूं ठहंदियूं? 5। अहिड़े क़िस्म जा वर्ड प्रॉब्लम असां सॉल्व करे सघूं था। हिकिड़ो ॿियो मिसाल तव्हांखे ॾियां थो। अगरि 16 असां वटि ॿूटा आहिनि, असांखां पुछण वारो चए थो इन्हनि जूं घणियूं लाइनियूं ठहंदियूं ऐं हर लाइन में घणा ॿूटा रखबा, त असां सिंपली इन कंडीशन वारे खे कीअं फेस कंदासीं? इन जो रूट कढंदासीं। कीअं? 4 इन जो छा आहे बाबा? रूट आहे। माना हाणे ख़बर पइजी वई त 4 लाइनियूं ठहंदियूं ऐं हर लाइन में 4 ॿूटा रखंदासीं। असां इन तरीक़े सां इन खे जेको आहे सो कंप्लीट स्क्वायर बणाए सघूं था ॿूटनि जो। हाणे जॾहिं असां हिन स्क्वायर खे सम्झी वियासीं त इन जा चारई पासा बराबरि हूंदा आहिनि। अगरि असांखे कंप्लीट कोई अंग मिले थो ऐं असांखे चयो थो वञे त हिन खे तव्हां स्क्वायर में विरहायो ऐं ॿुधायो त घणियूं लाइनियूं ठहंदियूं, हर लाइन में घणी शयूं ईंदियूं, त तव्हां हुन अंग खे सिंपल हुन जो रूट कढंदव। इहो हुन जो जवाबु आहे त ओतिरियूं लाइनियूं ठहंदियूं, ओतिरा ई हुन में जेको आहे माण्हू ईंदा, तॾहिं उहो कंप्लीट स्क्वायर ठहंदो। हाणे चओ त जेको असांखे एग्जाम्पल में वर्ड प्रॉब्लम मिलियल आहे उनखे डिस्कस कयूं था ऐं सॉल्व कयूं था। एग्जाम्पल नंबर असांखे 1 मिलियल आहे। चए थो स्टूडेंट्स ऑफ क्लास 7 कलेक्टेड मनी फॉर पिकनिक। Each student contributed as much rupee as the number of students present. हर बार ओतरा पैसा देना जेतरा बार उन सॼे क्लास में मौजूद हुया। If RS रुपीस आहिनि 4761 यानी 4761 as the total collection. Find the amount paid by each. हाणे तव्हां हिकिड़ी ॻाल्हि नोट कई त जेतिरा ॿार हुया क्लास में ओतिरा जेको आहे हर हिकु ॿार पैसा ॾिना आहिनि, त इहो सॼो कलेक्टिव अमाउंट असांखे मिलियो आहे। ठीकु आहे। अगरि मिसाल था वठूं 10 ॿार हुया क्लास में ऐं 10 ॿार हुया त हर ॿार घणा ॾिना? 10 रुपया ॾिना। मां वरी तव्हांजे जवाब जो इंतज़ारु थो कयां, कैमरा कान जवाबु ॾींदी। यानी ॾिसो 10 ॿार हुया, हर ॿार 10 ॾींदो
त 10 ॾह 100 रुपयो थींदो त असां 100 जो रूट कढंदासीं त छा थींदो 10 रुपया त माना ख़बर पई असांखे त हर बार घणा न 10 रुपया पर हिते मामिलो 10 रुपयनि जो न आहे हिते इहो आहे त हिकिड़ी अमाउंट मिलियल आहे 4761 ॿुधाईंदासीं त हाणे हर बार घणा पे कया आहिनि सो अचो त हिन जो स्क्वायर रूट कढूं था हाणे ॾिसो सभ खां पहिरियां त असां हिन जो छा कढंदा रूट कढंदासीं पर हिन खां बि अॻु में हिकिड़ो सुवालु आहे त सर असां सम्झूं कीअं त हिन जो स्क्वायर रूट कढणो आहे उहो ईअं असां सम्झंदासीं त ॾिसो पहिरियों ॾिसो अगरि असां हीअं था ठाहियूं पासा था ठाहियूं जेतिरा ॿार क्लास में हुया ठीकु आहे पहिरियों त जेतिरा ॿार हुया उन्हनि ओतिरा पैसा पे कया आहिनि यानी हिकिड़ो छा उन्हनि स्क्वायर ठाहियो आहे यानी अगरि तादाद 10 हुयो त उन्हनि पैसा बि 10 रुपया आहिनि हर ॼणे त जॾहिं असां हुनजो हिकिड़े जहिड़ो अमाउंट ठाहियो आहे त हिकिड़ो स्क्वायर थो ठहे हिननि सां ठीकु आहे तॾहिं असां हुनजो स्क्वायर रूट मालूम कंदासीं अच्छा अगरि कंहिंखे प्रॉब्लम बि थिए थो न त इनशाला ॿ 3 जेके ईंदड़ प्रॉब्लम्स हूंदा उन में हुनजो क्लियर थी वेंदो हिन जो असां स्क्वायर रूट कीअं मालूम कंदासीं डिवीजन मेथड जी मदद सां बि करे सघूं था प्राइम फैक्टराइज़ेशन वारे हेल्प सां बि असां करे सघूं था अच्छा हिन जी टेबल पढ़ूं था त 4 चौक 16 5 पंजा 25 6 छका 36 7 सता 49 वधी वियो इन करे असां कंदासीं 6 छका 36 हिते हिन कंदासीं जोड़ 12 हिन जो असां कट करे ईंदासीं त छा जवाबु ईंदा असांखे 11 अच्छा अॻिते छा कंदासीं हीअ पेयर लाइ ईंदासीं हाणे असां ॾिसूं त ॿारनि सां कहिड़ो वांगुरु ज़रब कयूं जो असांखे जवाबु 1161 मिले सो असां हिनखे चेक कंदासीं सभ खां पहिरियां आई थिंक सो 9 खे चेक कयूं था हिन सां ऐं 9 खे छाजे करे चेक कयां थो मां अॻ में तव्हांखे ट्रिक ॿुधाए चुको आहियां त आख़िरी नंबर ॾिसो त आख़िरी नंबर मूंखे कहिड़े नंबर सां मिली सघे थो मिसाल 9981 थींदो आहे न त हिकु आख़िर में मूंखे किथां मिलंदो 9 में मिलंदो अचो लेट्स ट्राई 9981 हिकु हिते 8 मथे 2 9 अरिड़हं ऐं 8 घणो थींदो आहे 26 थींदो आहे असां 6 हेठि रखंदासीं 2 मथे 1 9 9 9 में 2 मिलाईंदासीं त असांजा घणा थींदा 11 असांखे ॾिसो पंहिंजो घुर्बल जवाबु मिली वियो छा सां 9 सां 9 टिनि जॻहियुनि ते रखंदासीं छा जवाबु आयो 1161 हे कटिजी वेंदो पाशी 0 हिनखे छा कंदासीं 9 9 अरिड़हं 8 हिते 1 मथे हे थींदा 3 138 असां छा सिखियोसीं त कीअं ख़बर पवे त हे जवाबु दुरुस्त आहे ॾिसंदासीं त छा हे अंग हिन जो डबल आहे डेफिनेटली हे अंग जेको 138 खे जॾहिं तव्हां ॿिनि में डिवाइड कंदो त तव्हांखे जवाबु मिलंदो 69 हाणे ख़बर पई त असांजे हर बार 69 रुपया ॾिना घणा हर बार 69 रुपया ॾिना ऐं असांजे क्लास में घणा ॿार हुया 69 ॼणा छो त 69 ॼणा हुया उन जे करे सॼे क्लास जे ॿारनि असांखे पैसा ॾिना 69 रुपयो सो ही एग्ज़ाम्पल अचो त हलूं था नेक्स्ट एग्ज़ाम्पल जे तरफ़ हाणे नेक्स्ट एग्ज़ाम्पल तव्हांजे साम्हूं आहे देयर आर 529 स्टूडेंट्स इन अ स्कूल चए थो सॼे स्कूल में या हिकिड़े स्कूल में 529 शागिर्द आहिनि ऑल स्टूडेंट्स आर स्टैंडिंग इन द रोज़ जॾहिं सभु शागिर्द कतारुनि में बीहंदा देयर आर एज मेनी रोज एज द नंबर ऑफ स्टूडेंट्स स्टैंडिंग इन ईच रो फाइंड द नंबर ऑफ रोज चए थो जेतिरा हिकु लाइन में ॿार बीठा आहिनि न ओतिरियूं लाइनूं ठहंदियूं अगरि तव्हां स्क्वायर खे सम्झी विया त हिन जो असांखे स्क्वायर रूट ई फाइंड थींदो जॾहिं असां हिन जो स्क्वायर रूट कढंदासीं असांखे ख़बर पइजी वेंदी 529 जॾहिं स्क्वायर रूट कढंदासीं ख़बर पइजी वेंदी लाइनूं बि ओतिरियूं ठहंदियूं ऐं हर लाइन में ॿार बि ओतिरा बीहंदा सोचो त स्क्वायर रूट कढूं था हिन जो अच्छा 529 खे पेयर ठाहियो केप ॾियोसि उन खां पोइ हिनजी टेबल पढ़ो टेबल कीअं पढ़ंदा स्क्वायर रूट में 1 ऐं 1 ॿिॾूं 4 टिट खां 9 वधी वेंदो इन करे ॿिॾूं 4 करे 2 3 जॻह ते रखी असां हिन कट कंदासीं जवाबु अचंदो हिकु हिनखे छा करे ईंदा आहियूं बाबा जोड़ करे ईंदा आहियूं त जोड़ कयोसीं ॿियो पेयर लाइ ईंदासीं हाणे तव्हां ॾिसणो हूंदो मां इलाही स्पीड सां थो वञा सिर्फ़ु हिन करे त न त असां ऑलरेडी इहे पढ़ी आया आहियूं सिर्फ़ु असां वर्ड प्रॉब्लम हिन जे सोल्यूशन खे ॾिसंदासीं अच्छा हाणे ॾिसो चइनि सां कहिड़ो अंग मल्टीप्लाई कयूं जो असांखे जवाबु पूरो अचे अगरि तव्हांखे इहा ख़बर न आहे न पोइ तव्हां सम्झो मरी वियो छो त तव्हांखे हिक खां चेक करिणो पवंदो हिक खां पोइ मिसाल 1 ऐं 1 1 चऊं 4 वरी तव्हांखे चइनि सां 2 चेक करणा पवंदा इन खां बचण लाइ मां तव्हांखे छा तरीक़ो ॾसियो आहे टेबल में ॾिसो त मूंखे 9 किथां मिलंदा 9 त मिलंदा 3 मां हा न आख़िरी अंगु 9 माना किथां मिलंदा मूंखे 3 मां अचो चइनि सां 3 करे ॾिसूं था 3 टका 9 4 टका 12 आई थिंक सो असांजो जवाबु निकिरी आयो छा 3 हिते रखियासीं 3 हिते 3 हिते पोइ थींदो 129 हे थींदो कटिजी वेंदो हिनखे लाहींदासीं 6 4 तव्हां ॾिसो त 23 अधु हिन कंहिंजो 46 असांजो जवाबु आहे त अच्छा हाणे हिन वर्ड प्रॉब्लम जो आंसर छा थियो अचूं था पंहिंजे वर्ड प्रॉब्लम जी तरफ़
त इन स्कूल में जंहिंमें 529 ॿार आहिनि इन में 23 लाइनियूं ठहंदियूं ऐं हर लाइन में 23 ॿार हूंदा, तॾहिं इन स्कूल जी असेंबली परे खां या मथां खां ड्रोन शॉट वठिजे त उहा असांजी लॻंदी हिकिड़ो प्रॉपर स्क्वायर ठहियल आहे इन स्कूल जे अंदरि. सो हलूं था अञा नेक्स्ट एग्जाम्पल जे तरफ़. There are 1225 plants arranged in as many rows. केतिरनि कतारुनि में ये ठहिया पिया आहिनि कहिड़ा 1225 पौधा या ॿूटा. As there are plants in each row, find the number of plants in each row. अगरि 1225 ॿूटा कंहिं हुन में हिकिड़े वॾे हुन ग्राउंड ते ठहिया पिया आहिनि त चवनि था त हर कतार में ॿुधायो त केतिरा जेको आहे सो ॿूटा हूंदा. अच्छा, इहो कॾहिं कॾहिं मां ॿुधायांव तव्हांखे मज़ेदार ॻाल्हि त इहो स्क्वायर रूट असांखे किथे बि कमु ईंदो आहे. मिसाल तव्हांखे अगरि वॾो हिते को बॉक्स ठहियल मिले थो जंहिंमें ईअं खाना आहिनि, ठीकु आहे, मां तकड़ में ठाहियां थो, हे खाना अथसि, ठीकु आहे. हाणे तव्हां छा हिकु हिकु चेक कंदव 1 2 3 4 5 6 7 ईअं न कंदव. अगरि तव्हांखे स्क्वायर रूट अचे थो न, तव्हां छा कयो, हेॾो वारो नंबर ऐं हेॾो वारो नंबर जॾहिं इहे ॿई पाण में मल्टीप्लाई कंदव न त तव्हांखे टोटल बॉक्सिस जो अंदाज़ो थींदो त हिन में टोटल बॉक्सिस घणा आहिनि. ठीकु आहे. त हाणे ईअं ई आहे, हेतिरा चयो त 1225 ॿूटा ठहिया पिया आहिनि, हेतिरा तव्हां ॻणींदो त हिकु हिकु लाइन में केतिरा आहिनि. न, तव्हां ॿ कम कयो. कहिड़ा? हिकु त हीअं ॻणे अचो, ॿियो हेॾो ॻणे अचो. तव्हां हुनखे मल्टीप्लाई कंदो हिकु त सॼा ॿूटा निकिरींदा, पर तव्हां ईअं ॻणींदो न अगरि हिकु जेतिरो अंगु आहे त सम्झी लो त लाइन में ओतिरा हूंदा. बहरहाल ॻाल्हि सम्झ में अगरि न बि आई आहे त को मसइलो न आहे. हिन सवाल में असांखे छा थो चए त 1225 ॿूटा आहिनि, ॿुधायो त हर कतार में केतिरा ॿूटा आहिनि. असांखे ख़बर आहे त रूट कढणो आहे. रूट कढण लाइ हिन जो पेयर ठाहियोसीं त 4 चौंक 16 वधी वेंदो, 8 खां 9 3 हुते 3 जॻहियुनि ते लिखंदासीं. हिते जवाबु ईंदो 3, हिते जवाबु ईंदो 6. लाहे चयोसि 25. हाणे असां 5 सां ज़रब करे ॾिसूं था. 5 5 25 ॿ मथे 6 6 5 30, 30 में 2 मिलाईंदासीं घणा थींदा 32. ॾिसो असांजो टाइम बची वियो. असां घणनि जी टेबल पढ़ीसीं, 5 जी, 5 3 जॻहियुनि ते लिखी, जेको असांखे अंगु मिलियो आहे 325. इनखे खणी अचे कट करे छॾियोसि ऐं हिनखे जोड़ कयो 10, हे थींदो 7. हाणे ॾिसो 35 जो डबल छा थींदो 70. बहरहाल असांखे जवाबु मिली वियो 35. त लाइनियूं बि 35 हूंदियूं त हर लाइन में ॿूटा बि घणा हूंदा 35 हूंदा. हाणे चोथों जेको लास्ट एग्जाम्पल आहे वेरी इंपॉर्टेंट आहे ऐं टेक्निकल आहे थोरो. इनखे कोशिशि कंदासीं सम्झण जी, हल करण जी. पहिरियों हिकिड़ो मां तव्हांखे डायाग्राम सम्झाए थो वञा. ठीकु आहे. हिकिड़ो डायाग्राम आहे रेक्टेंगल. ठीकु. इन हाणे क्वेश्चन खे पढ़ूं था ऐं हुन खां पोइ ॾिसूं था त हिन जे अंदरि छा थो चवे. द लेंथ ऑफ रेक्टेंगुलर ग्राउंड इज ट्वाइस इट्स विड्थ. चए थो रेक्टेंगल ग्राउंड जी जेका लेंथ आहे इहे सम्झो त हुनजी विड्थ जे ट्वाइस आहे. हाणे इहा ॻाल्हि तव्हांखे सम्झ में अचे थी विड्थ जे ट्वाइस कीअं. लेट सपोज अगरि हीअं विड्थ मां चवां थो 5 सेंटीमीटर आहे त ईअं सम्झो त अगरि हिते ईंदासीं त 5 सेंटीमीटर ऐं 5 सेंटीमीटर. अगरि असां अहिड़ियूं ॿ विड्थ ठाहियूं तॾहिं हुनजी हिकिड़ी लेंथ ठहंदी. मां इहो सवाल सम्झाइण जे लाइ तव्हांखे चवां थो त छा थो चए द लेंथ ऑफ रेक्टेंगुलर ग्राउंड इज ट्वाइस इट्स विड्थ. सही आहे. माना चवे थो त जेका हुनजी लेंथ आहे न, सम्झो त हुनजी जेका विड्थ आहे उनजी ॿीण ते आहे. माना अगरि हीअं कयां त हिकु पासो 5 अथव ॿियो पासो 5, ईअं ई था मिसाल वठूं त हिनजी लेंथ घणा थियणु घुरिजे 10 सेंटीमीटर. अगरि हिनजी विड्थ 5 सेंटीमीटर आहे. अचो हिन में छा थो चए इफ इट्स एरिया 96,800 स्क्वायर मीटर्स फाइंड द लेंथ ऑफ रेक्टेंगुलर ग्राउंड. हाणे चए थो जेकॾहिं हिनजी 96,800 स्क्वायर मीटर, छा स्क्वायर मीटर हिनजी एरिया आहे टोटल. ठीकु. त असां सभ खां पहिरियां छा कंदासीं, हीअ जेका एरिया आहे सॼी उहा असांखे मिलियल आहे रेक्टेंगुलर ग्राउंड जी. ऐं असां रेक्टेंगुलर जो कॾहिं बि रूट न आहियूं कढंदा. सभ खां पहिरियां असां हिनखे कन्वर्ट कंदासीं त हे स्क्वायर में त थिए. अगरि असां हिनखे अधु कयूं त ॾिसो असां वटि 2, हिकु हे ॿियो हे 2 स्क्वायर मिली वेंदा असांखे. ठीकु आहे न. अगरि असां हिनखे विच तो अधु था कयूं, तव्हां ॾिसो अगरि हिनजी विड्थ 5 सेंटीमीटर आहे ऐं हीअं 5 खणी आयासीं, तव्हां ॾिसो छा थी वियो हिकिड़ो असांजो स्क्वायर. हे बि असांजो स्क्वायर थी वियो. ईअं ई जे रेक्टेंगुलर जी सॼे जी माप असांखे मिली आहे, असां तकड़ न कंदासीं, असां हिनखे डिवाइड कंदासीं 2 सां. छो त जेका हिनजी सॼी माप जेसिताईं अध में न विराईंदासीं तेसिताईं हीअ स्क्वायर जी माप न थींदी. हाणे जॾहिं अचो हिनजी जेको आहे 2 सां टेबल पढ़ो. 4 × 8 8 × 16 4 × 8 हे 2 0 साॻियो ई लाहे अचो त हिन जो जवाबु छा आयो 48,400.
हाणे जेका माप आहे न सम्झो हाणे हिकिड़े पासे जी माप मिली वई आहे असांखे 48,400 स्क्वायर मीटर। इन जो रूट कढणु सवलो आहे। ठीकु आहे, हाणे अचो त रूट कढूं था। पेयर्स ठाहियो, 2 2 4, कट कंदोसि त 0। हाणे असां छा कंदासीं, ॿियो पेयर हलाईंदासीं 84। हिन ॿिन्ही खे जोड़ कंदासीं छा थींदो 4। हाणे असां चैन सां कहिड़ो अंग ज़रब कयूं जो असांखे 84 मिले? आई थिंक सो 2 ॿिॾूं 4 ॿिचों 8। ॾिसो 2 खे ज़रब कयोसीं 4 सां, असांजो मसलो हल थी वियो 84। हाणे अचो हिन खे जोड़ कंदासीं 4, हेॾो 4 लाहींदासीं, हे थींदो 0। ॾिठो त जॾहिं असांखे जवाब हिते 0 मिलियो आहे, हिकिड़ो सॼो सारो पेयर बचो आहे जेको हेठि लाहींदासीं उहो बि 0 0 थी वेंदो ऐं असांजो मसलो हल न थींदो। त अहिड़ी कंडीशन में उन पेयर जंहिंखे 0 0 जेको पेयर आहे उन जे बदिरां हिकिड़ो दफ़ो असां हुनखे आंसर में 0 ॾेई छॾींदासीं, जंहिंजो जवाब ईंदो 220। हाणे छा आहे 220 असांखे हिन टुकड़े जी ख़बर पई लेंथ। ठीकु आहे, छो त रूट निकितो न, हिन स्क्वायर जो रूट छा निकितो 220। हाणे असांखे ॿिन्ही जो मालूम करण लाइ हिनखे छा कंदासीं, ज़रब कंदासीं ॿिनि सां, त इहा सॼी लेंथ असांखे ख़बर पइजी वेंदी। 2 0 0, 2 2 4, 2 2 4। असांखे ख़बर पई त जेका हिन जी लेंथ आहे उहा आहे 440 मीटर। वर्ड प्रॉब्लम्स हुया, 1 बाय 1 सॉल्व कयोसीं, सम्झोसीं, कुझु नयूं शयूं बि डिस्कस कयूंसीं। सॉरी वीडियो इलाही लंबो थी वियो आहे। सो उम्मीद है त तव्हांखे ही 4 एग्जांपल्स ऐं प्लस में स्क्वायर वारो कॉन्सेप्ट सम्झ में अची वियो हूंदो। इंशाल्लाह ईंदड़ वीडियो में असां हिन जी एक्सरसाइज खे 1 बाय 1 सॉल्व कंदासीं। ऐं यादि रहे त मां एक्सरसाइज 1 बाय 1 उन्हनि जी सॉल्व कराईंदो आहियां, उन्हनि हिसाबनि जी जेके थोरा मोस्ट नेसेसरी हूंदा आहिनि ऐं टिपिकल हूंदा आहिनि। सो इंशाल्लाह ईंदड़ वीडियोस जे अंदरि असां हिन जी एक्सरसाइज सॉल्व कंदासीं। तेसिताईं गॾिजो सिंधी थॉट्स सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।